अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां तो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दुलाब ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों दुलाब ड्रामो जेको आहे सोप सीरियल हिकु कामयाबु ड्रामो बणिजी चुको आहे ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों इन जे मुक़ाबले में वेरनि जी बस्ती ड्रामो भी बिल्कुलु तैयार थी रहियो आहे। उनजी शूटिंग हली रही आहे। उन जी अपडेट भी मूं उदासी टीवी ते ॾेई छॾी आहे। कहिड़ा अदाकार आहिनि कहिड़ा न आहिनि, न तव्हां वञी उदासी टीवी ते चेक करे सघो था। सभिनी अदाकारनि जा फ़ोटो भी मूं शेयर कया आहिनि। दुलाब ड्रामो ज़बरदस्त आहे। मां मञां थो वेरनि जी बस्ती भी ड्रामो सुठो तैयार थी रहियो आहे सोप सीरियल, पर दुलाब ड्रामे खे न मारे सघंदो, छो जो दुलाब ड्रामे में सभई वॾा एक्टर आहिनि ऐं वेरनि जी बस्ती में कुझु वॾा एक्टर आहिनि। इन जे मुक़ाबले जो खेटियुनि वारनि जो भी सोप सीरियल तैयार थी रहियो आहे। उन में वरी वॾा एक्टर ऐं सभ खां वधीक एक्शन उन में भी ॾेखारियो वेंदो जेको दुलाब ड्रामे जो मुक़ाबलो करे सघे ऐं उन जी तैयारी भरपूर हली रही आहे। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे हीअ अपडेट सुठी लॻी हूंदी। लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में। ऐं हिन चैनल खे महिरबानी करे हिन लिंक खे शेयर कयो ऐं बेल आइकन खे ऑल ते कयो। अल्लाह हाफ़िज़।